साईं किथां पिया अचो? बदीन मां पियो अचां। पंधु पिया अचो या? बदीन मां पंधु पियो अचां यार। कोस्टर वारनि अहिड़े नमूने मौत जे खूह में पिया हलाइनि यार। हीअं कनि कर हीअं कनि मुंहिंजा बदीन मां विञाइजी वेंदो हलियो। पटड़ी अचेव रेलगाॾी वई कल्ह कोन निकितल आहियां पंधु अञा ताईं रेलगाॾी कोन कढी आहे मूंखे। साईं ये एॾी पटड़ी तां पिया अचो, रेलगाॾी में था अचो छो? रेलगाॾी तो पटड़ी आहे, गाॾी आहे कोन। अलाए केॾां वई रेलगाॾी कंहिं दौर में चवंदा त रेलगाॾी हलंदी हुई। अच्छा, हा वरी माल गाॾियूं ईंदियूं हुयूं। ही कॾहिं खां बंदि आहे भला? हीअ त 1900 खां बंदि हुई। अंग्रेज़नि ठाही पटड़ी ठाही हुई पर गाॾी बंदि ठाहिण विसरी आई हली। भला बंदि छो कई अथनि? बंदि इन करे कई अथनि साईं। ऐं त उहो छा ॿुधायां। हीअ जेके ट्रैफिक माफ़िया आहिनि या वॾी माफ़िया इन्हनि माफ़िया वारनि बंदि कराई आहे। भतो ॾींदा अॻे चवंदा पटड़ी हलंदी बाक़ाइदी वसंदो। हीअ स्टेशन मातरी वारी वसंदी हुई। माण्हुनि जो बाक़ाइदो रोज़गार हूंदो। वॾा दुकान लॻा पिया हूंदा त ठेला लॻा पिया हूंदा। ग़रीब माण्हुनि खे बर्बादु करे छॾनि। अलाह ख़ुदि भला साईं ये रेलगाॾी वरी कॾहिं ईंदी आहे? रेलगाॾी बाबा हैदराबाद खां निकिरंदी आहे मातरी में 5 कलाकनि में पुॼंदी आहे। इन खां पोइ बदीन वेंदी आहे। बदीन में वरी 5 कलाकनि में पुॼंदी आहे। उन खां पोइ यार नसीब उन खां 5 ॾींहं टन कटींदा आहिनि। 5 ॾींहं टन कटिबो आहे। 5 ॾींहं टन कटण खां पोइ वरी 5 ॾींहंनि में हिते मातली पुॼंदी आहे। पोइ हैदराबाद वेंदी आहे। पोइ मर्ज़ी मालिक अचे या न अचे। अच्छा ॿुधो आहे भला ट्रेन एॾी वेंदी आहे त यकी स्टार्ट बि अची वेंदी आहे, उहो छा मसइलो आहे? ऐं इंजणनि पुराणा अंग्रेज़नि जे दौर जा बंदि था कनि त वरी स्टार्ट कोन थो थिए। इन करे जेको इंजण स्टार्ट हूंदा आहे त वरी हेॾां अचणी आहे न 5 ॾींहंनि में त पुॼे थी। झपड़ झक झपड़ झक झपड़ झक झपड़ झक। माण्हू खे पेशाब लॻे थो उहो का कुझु दरवाज़ा बंदि थी वञनि लाइ पोइ निकिरनि कोन था। पोइ हाणे घोड़ाड़े कढो घोड़ाड़े कढो बैतुल ख़ला मां पोइ निकिरनि था। इहा हालति लॻी पई आहे। स्टेशन जी तबाही ॾिसी पियो तूं। हेॾे मींहं जो पाणी पटड़ी ते हेॾो पाणी बीठो कोॾे हेॾो ॾिसो पिया न। इहा थी मातली स्टेशन भली स्टेशन हूंदी मातली। कंहिं दौर में वॾड़ा ॻाल्हि कनि था बाक़ाइदी करे टंगा बीठा हूंदा हुआ। बगियूं बीठियूं हूंदियूं हुयूं ऐं मातली स्टेशन ॻाई पई हुई। भला ही अंग्रेज़ पाण खे हेॾो इंफ्रास्ट्रक्चर ॾेई आहिनि। ही हेॾियूं जेके पटरियूं ठाहे हेॾो प्लेटफार्म ठाहे पाण खे ॾेई आहिनि। भला इन्हनि जो असां बेनिफिट त कोन वरितो पर इन्हनि जूं असां जेके सीटूं ई कढी खणी आयासीं। पैसा अंग्रेज़नि इहे पटड़ियूं छॾियूं आहिनि से निकिरनि कोन थियूं। माण्हुनि खां खजनि कोन थियूं न त इहे बि खणी वञण लाइ। भला अवां पुराणा माण्हू लॻो पिया बाक़ाइदे 1900 आहे। त इन गाॾी जो भला ओज तव्हां ॾिठो? गाॾी उर ॾिठो त कोन हो। असांखे वॻे माण्हू ॿुधो थी चए उरूज हूंदो गाॾीअ बाक़ाइदगी सां। त बग़ैर मेलो लॻंदो हिते बाक़ाइदगी सां मेलो लॻंदो त ट्रेन ईंदी हुई। माण्हू किथे किथे सफ़र करे हिते ईंदा हुआ। अंग्रेज़नि ट्रेननि में वेंदा उन्हनि अंग्रेज़नि जा रूह भटकंदा हूंदा। जिन पटरियूं ठाहियूं न जिन इहो रूट प्लेन ॾिनो न असांखे मातली वारनि खे तोबा तोबा उनजा रूह ॾाढा भटकंदा हूंदा। ईमानदारी ॾिस हिन पासे क्वार्टर ठहियल हूंदा हुआ। हिते अलाए छा छा माण्हू वेठल हूंदा। इहे सभु तबाह थी हलिया। इहे गॾायूं आहिनि जेके हिंगनि पियूं बसि हिते। भला साईं फ्यूचर में तव्हांखे छा इम्कानु लॻे पियो त ही वरी रेलवे बहाल थींदी, वरी रेलवे ट्रेनूं हलंदियूं? तव्हांखे छा थो लॻे? मूंखे फ्यूचर इहो पियो लॻे जिते हलनि पियूं उहे बि बंदि थी वेंदियूं अॼु। ॿुधाई हींअर हुकूमत अहिड़ियूं आहिनि का ख़बर कोन्हे का की केॾी महिल मुल्क IMF वारा ॾिसां पियो न हीअ पटरियूं तॾारे खणी ईंदा। छो असीं सभु कर्ज़ी आहियूं। पर हिकु हिकिड़ो माण्हू 3-4 लख रुपयो कर्ज़ी आहे। उन हिसाब सां हीअ पटड़ी बि कर्ज़ी हूंदी की आउं कर्ज़ी आहियां। जो बचो न ॼमे ई कोन थो। ॿार पाकिस्तान में ॼमे थो रोए घणो थो। छाजे करे ख़बर अथई? उहो इन करे घणो थो रोए त हुनखे ख़बर ॼमण छा किथे ॼमी त हाणे पैदा थियो आहियां 4.5 लख रुपयो कर्ज़ी आहियां। हींअर पैदा थियनि उन्हनि खे उन्हनि लाइ फ़ाइदो अथई। अञा जी ईंदड़ वक़्त में पैदा थींदा मरी त उहे 1.5 लख जा कर्ज़ी थींदा। साईं असांजी दुआ आहे त रेलवे ट्रैक बहाल थिए, वरी रौनकूं थियनि। छो त हींअर महांगाई जाम आहे ऐं जेको कोस्टनि जो तइदाद बि जाम आहे। तॾहिं माण्हुनि जो किरायो ॾाढो कोस्टनि जो महांगो थी वियो आहे। कोस्टर जो साईं हितां खां हैदराबाद 130 रुपया पिया वठनि। हाणे इहा असांजी वरी ॿीं थोरो मातली ॿी बि असांजी हालति ॾेखारियां। होॾां हुन पासे थोरो फोकस करीसि। होॾां ॾिसी गंद किचिरो पियो आहे। होॾां गंद किचिरो पियो आहे। अचो तव्हांखे ॾेखारियां असांजी मातली हालति ॾेखारियां थो पिया। हलिया वधिया वधिया गॾाऊं बीठियूं आहिनि न गॾाउनि जे पोयां। सिर्फ़ु त गॾाऊं हली सघनि थियूं इंसानु हली कोन थो सघे। इहो ॾिस इहो अञा मींहुं हल्को हल्को सियारे वारो तब्दीली जेका आई आहे न पर तब्दीली इहा आई आहे को मौसम चेंज थियो आहे। ऊन्हारे में मींहुं पवंदो आहे न। हीअ मातली स्टेशन वती हालति ॾिस।
ॾिठई साईं हिमाचली स्टेशन वटि इहा हालत आहे तब्दीली अची वई आहे माण्हू चवंदा तब्दीली कोन आई आहे तब्दीली पुछ कीअं आई आहे कीअं आई आहे साईं? तब्दीली ईअं आई आहे जेको मींहुं ऊन्हारे में पवंदो आहे, सियारे में पवंदो आहे। इहा ई तब्दीली असांजे पीएम कई पए तब्दीली आ नहीं रही तब्दीली आ गई है उहा हाणे भुगी आहे